नासिर पेट्रोल डीलर्स पारां पेंशन मुतालबन जी मनता लाइ पूरे मुल्क में पेट्रोल पंप्स बंद करे छॾिया आहिनि। सिंध जी राजधानी शहर कराची में भी पेट्रोल पंप बंद हुजण करे आवाम सख्त परेशान थी वई आहे। इन हवाले सां असां वीडियो लिंक ते मौजूद आहे। कराची मां धरती टीवी जो रिपोर्टर इमदाद सोमरा। जी इमदाद, वधीक आगाह कजो। जी बिल्कुल मारूई अवांखे ॿुधाईंदा हलूं त अॼु पूरे मुल्क में पेट्रोल डीलर एसोसिएशन पारां पंहिंजी मुतालबनि जी मनता लाइ मुल्की जेको आहे हड़ताल कई वई आहे। अवांखे ॿुधाईंदा हलूं त अॼु कराची जे जेको सिंध जे राजधानी शहर कराची में जेको आहे पेट्रोल पंप्स जेके उहे मुकमिल तौर ते बंदि पियल आहिनि। हिन वक़्तु असां पेट्रोल पंप ते मौजूदु आहियूं। हिते पेट्रोल पंप्स ते जेका जेकी तव्हांजा इंतज़ामिया जेका आहे उन खां पुछंदासीं उन हवाले सां उन्हनि जो कहिड़ो मौक़िफ़ आहे। सर ये बताएं, पेट्रोल की क्या किल्लत हो गई है, ऊपर से यारा क्या कहेंगे आप? पेट्रोल तो खैर किल्लत नहीं है, लेकिन डीलर एसोसिएशन का कई महीने से मुतालबा था कि पेट्रोल कहाँ से कहाँ पहुँचा, जो हम अप्रोच नहीं कर सकते, हमारे कमीशन बढ़ाया जाए। और अभी तक आगे पीछे कर करके अभी तक यही ना बताया कि पेट्रोल पंप बंद करना पड़ा। अच्छा, ये कितने दिन के लिए पेट्रोल पंप बंद किए गए? जी, अगर हमारा मुतालबा आज भी माने तो हम आज भी खोलने के लिए तैयार है, इसलिए हमें कुछ फायदा नहीं है। ये बताएं, अगर मुतालबे आपके एक महीने तक नहीं माने गए तो आपके एक महीने तक पेट्रोल पंप्स बंद रहेंगे? हम तो लॉस में जा रहे हैं, बिजली कहाँ से कहाँ ये वो उस मिसाल की वजह से बंद ही रहेंगे, वो बेहतर ही होगा। हुकूमत 15 दिन में पेट्रोल महंगा कर रही है, महीने में महंगा कर रही है, इस हवाले से आप क्या कहेंगे? पेट्रोल तो हर महीने 15 दिन के बाद ही बढ़ते रहे, 4 रुपए 10 रुपए 4 रुपए, और लेकिन कमीशन हमारा वही का वही है जिसके हमारा इंतजाम नहीं चल सकते। जी बिल्कुल नाज़रीन, जॾहिं त पेट्रोल पंप इंतज़ामिया जूं अवां ॻाल्हियूं ॿुधियूं, इन्हनि जो पिणु इहो ई मौक़िफ़ हुयो त हिन वक़्तु पेट्रोल डीलर एसोसिएशन जेकी मुतालबा जेकी आहिनि उहे हिन वक़्तु तस्लीम न पिया कया वञनि, जंहिं करे पेट्रोल डीलर एसोसिएशन पारां जेको आहे मुल्की हड़ताल कई वई आहे। संदसि जो इहो बि चवणु हुयो त अगरि अॼोके ॾींहं में असांजा मुतालबा तस्लीम कया विया त अॼु असां पेट्रोल पंप्स जेके आहिनि उहे खोलण लाइ जेके आहिनि उहे तयारु आहिनि। डीलर एसोसिएशन अॻुवान सां असांजी ॻाल्हि ॿोल थी, उन्हनि जो पिणु इहो ई मौक़िफ़ हुयो त अगरि वफ़ाक़ी सरकार ओघरा पारां जेकी अॼोके ॾींहं में अगरि असांजा मुतालबा तस्लीम कंदी त असां जेको आहे पूरे मुल्क में पेट्रोल पंप्स जेकी बंदि पियल आहिनि उहे खोले सघूं था। अगरि असांजा मुतालबा तस्लीम न कया विया त पूरे मुल्क में जेको आहे सो अणॼातल मुदे ताईं पेट्रोल पंप्स जेकी उहे पिणु बंदि रहंदा। असांजो कैमरामैन अव्हांखे उहे मंज़र पिणु ॾेखारियो आहे जेकी हिन वक़्तु पेट्रोल पंप जेकी बंदि पियल आहिनि। हिन वक़्तु जेको आहे 12 बजे खां पोइ जेको आहे पेट्रोल पंप बंदि कया विया आहिनि। कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में हज़ारनि जी तादाद में जेकी पेट्रोल पंप उहे पिणु बंदि पियल आहिनि। जॾहिं त इहो ॿुधायो पियो वञे त शहर जे केतिरनि ई इलाइक़नि में जेको आहे पेट्रोल जेको आहे उहो मुख़्तलिफ़ दुकाननि ते ब्लैक में विकिरो थी रहियो आहे। पेट्रोल पंप्स बंदि हुअण सबबि आवाम जेको आहे उहा सख़्तु परेशान आहे। मेहरबानी इमदाद सोमरा। आगाह करण जे लाइ नासिर कराची जो ज़िक्र कंदासीं। कराची शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में अक्सर पेट्रोल पंप बंदि हुअण करे शहरी ॾुखियाईनि खे मुंडी रहिया आहिनि। इन हवाले सां वीडियो लिंक ज़रिए अपडेट करे रहियो आहे धरती टीवी जो रिपोर्टर हरीश कुमार। जी हरीश। बिल्कुल, पेट्रोल पंप एसोसिएशन के सब ते अॼु कराची समेत सॼी सिंध जा जेके आहिनि से पेट्रोल पंप बंदि आहिनि। ऐं मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त पेट्रोल पंप बंदि हुजण जे करे जेको कराची जी सूरत हाल आहे उहा तमामु जेको आहे सो ख़राबु आहे। ऐं शहरी जेके आहिनि से पेट्रोल न मिलण जे करे सख़्तु परेशानी खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। पेट्रोल पंप बंदि हुजण जे करे केतिरा ई मुलाज़िम जेको आहे सो ड्यूटियुनि ते न पहुची सघिया आहिनि। ऐं उन्हनि सां गॾोगॾु जेके आहिनि से मासूम बाला जेके स्कूल पढ़ंदा आहिनि, तालिब इल्म ऐं जेके से उहे बि पंहिंजे स्कूलनि में टाइम ते न पहुची सघिया आहिनि। ऐं केतिरा ई शहरी जेको आहे सो गाॾियूं जेके आहिनि से हथ में कयूं ऐं पैदल जेको आहे सो छिके ऐं जेको आहे सो सफ़र करण ते मजबूर आहिनि। ऐं घणा शहरी जेके आहिनि से पैदल हली रहिया आहिनि। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त पेट्रोल पंप बंदि हुजण जे करे जेको आहे सो आम जेका ज़िंदगी आहे उहा मुतासिर थी चुकी आहे। ऐं इन सिलसिले में जॾहिं असांजी शहरनि सां ॻाल्हि ॿोल थी त उन्हनि जो इहो ई चवणु आहे त पेट्रोल पंप जेको आहे सो एसोसिएशन ऐं हुकूमत में जेको आहे सो कमीशन जो चक्कर आहे। ऐं कमीशन जे सिलसिले में जेको आहे सो असांखे परेशान करे थो वञे। हिकु तरफ़ जेको आहे सो हुकूमत जेको आहे सो अवाम मथां महांगाई जा बम पई चलाए ऐं हर 15 ॾींहं हर 8 ॾींहं ते पेट्रोल जा जेके आहिनि से अघु जेको आहे सो वधाए थी पई, त वरी ॿी तरफ़ जेको आहे सो पेट्रोल पंप जेके आहिनि से इंतज़ामिया ऐं उन्हनि जा मालिकान जेके आहिनि से अवाम खे ब्लैकमेल करे ऐं जेको आहे सो उन्हनि खे तंग ऐं परेशान करे पिया रहनि। सॼो चकर
अख्तियार जेको आहे सो कमीशन जो आहे ऐं उन्हनि आला अख्तियारनि खां पुरज़ोर मुतालबो कंदे घुर कई आहे त इहो कमीशन वारो जेको चक्कर आहे ऐं इन सारे सिलसिले जो बिल्कुलु नोटिस वठी करे अवाम खे रिलीफ ॾिनो वञे। मेहरबानी हरीश कुमार आगाह करण जे लाइ वफ़ाक़ी हुकूमत पेट्रोल पंप डीलर एसोसिएशन में डेडलॉक बाद डीलर एसोसिएशन पारां हड़ताल जे सॾ बाद ॿिनि क़ासम जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में मौजूद पेट्रोल पंप बंद आहिनि जॾहिं त ट्रैफिक न हुअण जे बराबर आहे। इन हवाले सां वीडियो लिंक ज़रिए ॼाण ॾिनी रहियो आहे धरती टीवी जो रिपोर्टर सज्जाद छजड़ो। जी सज्जाद। जी असां मौजूद बिन कासिम जे इलाइक़े में असां मौजूद पोर्ट कासिम मोड़ ते वेझो आहे तो पेट्रोल पंप ते असां मौजूद आहियूं जिते पेट्रोल पंप डीलर एसोसिएशन तरफ़ां जेको आहे हड़ताल जो सॾु ॾिनो आहे वफ़ाक़ी हुकूमत जेका आहे उन्हनि सां मामला तय न पिया थियनि ऐं जेके डिमांड आहे उनजी पूरी न पई थिए जंहिंजे करे ॿिनि ॾींहंनि जे हड़ताल जे सॾ ते मुख़्तलिफ़ हंधनि ते मुख़्तलिफ़ जेके कंपनियूं आहिनि पेट्रोल पंप जूं पंपिंग स्टेशन उहे बंदि कयूं आहिनि जेके जंहिंजे करे जेको आवाम सख़्तु मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहियो आहे ऐं जेको रोड ते जेका ट्रैफिक जी ॻाल्हि कंदा हलूं त ट्रैफिक मामूल खां घटि आहे जेको जंहिंजे करे आवाम सख़्तु मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहियो आहे। पेट्रोल पंप्स जेके बंदि आहिनि उते उन्हनि इलाइक़नि में तमामु सूरताल ॾुखी आहे जॾहिं त जेके पाकिस्तान PSO जेको आहे उनजे मातहत जेके पेट्रोल पंप हलनि था जेका उनजी निगरानी ज़रिए निगरानी में हलनि था उहे पेट्रोल पंप हली रहिया आहिनि पर त जेके तव्हांखे डिपू जी सूरताल ॿुधायूं त हिते गाॾियूं जेके आहिनि उहे न हुअण जे बराबरि आहिनि रोड ते ट्रैफिक जेका आहे उहा न हुअण जे बराबरि आहे जॾहिं त पेट्रोल पंप जेके घणाई सूरताल जेका आहे उहा बंदि आहे जंहिंजे करे आवाम ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई रहियो आहे। अगरि ही जेको वफ़ाक़ी हुकूमत ऐं पेट्रोल पंप डीलर एसोसिएशन में जेके ॻाल्हियूं जेके आहिनि उहे कामयाब नथियूं थियनि ऐं संदन मुतालबा जेके आहिनि उहे मंज़ूर नथा थियनि त हीउ हिकु वॾो बहरान पैदा थी सघे थो जेको ॿिनि ॾींहंनि जी हड़ताल आहे उहा वधी बि सघे थी। उहा हड़ताल वधण जे करे जेको आहे पेट्रोल पंप में जेको न स्टेशन जेके बंदि आहिनि ऐं न हुजण जे करे जेका खोट पैदा थींदी उहो हिकु शदीद बहरान पैदा थी सघे थो। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त हुकूमत खे घुरिजे त फौरी तौर ते डीलर एसोसिएशन सां ॻाल्हियूं करे संदन जायज़ मुतालबा मंज़ूर करे ऐं आवाम खे रिलीफ फराहम करे। जी मेहरबानी सजाद आगाह करण जे लाइ शहदाद कोट में भी पूरे मुल्क जा पेट्रोल पंप बंद रहा आवाम परेशानियों के मुंह ॾियण लगो है। पेट्रोल पंप मालिकन जी समायत पाकिस्तान पेट्रोल पंप डीलर एसोसिएशन के हुक्म ते पेट्रोल पंप बंद किया विया आहिनि। शहदाद कोट में भी नंढा तोड़े फदा पंप मुकम्मल बंद आहिनि आवाम परेशानियों के मुंह ॾियण लगो है। आवाम जी समायत पाकिस्तान तरीके इंसाफ की हुकूमत मुल्क जो बेड़ो गर्क करे छॾियो है। मीरपुर माथेलो में भी पूरे मुल्क जा पेट्रोल पंप बंद रहा आवाम परेशानियों के मुंह ॾियण लगो है। शहरी मौजूद पेट्रोल पंप बंद हुजण सबब मुलाजिम ऑफिसन में न पहुंची सघिया आहिनि। शहरनि मौजूद पेट्रोल पंप बंद हुजण सबब ट्रांसपोर्ट मालिकनि किराया वधाए छॾिया आहिनि। आवाम दाइंदे चयो त इमरान खान हुकूमत आवाम जो जीअं जंजाल करे छॾियो आहे। उन्हनि आला इख्तियारनि खां मुतालबो कयो त गाॾियुनि जो भाड़ो घटाए बेचैनी ख़त्म कई वञे।